अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तानी सिरियाहो न्यू मेरान न्यूज़ रुकयूं था खबरन डा खबर शामिल के बाद शोरमा रिपोर्ट ऐसा सोडो जी छोर वजो मोहम्मद रहीम बांदो समीजा क्रिकेट ग्राउंड ते करायल टेप बॉल क्रिकेट टूर्नामेंट जो फाइनल मोहम्मद रहीम क्रिकेट क्लब बांदो समेजा ऐं फ़कीर मोहम्मद अमीन मंगरियो क्रिकेट क्लब विच में थियो। मोहम्मद रहीम क्रिकेट क्लब बांदो पहिरीं बैटिंग कंदे मुक़रर 10 ओवरन में 7 विकेटन जे नुक़सान ते 103 रन्सूं ठाहियूं, जंहिंमें अज़हर समेजो 55 रन्सूं ठाहियूं। जवाब में फ़कीर मोहम्मद अमीन मंगरियो क्रिकेट क्लब 7 ओवरन में 3 विकेटन जे नुक़सान ते टारगेट पूरो करे 8 विकेटन तां फाइनल खटे वरितो। फ़कीर मोहम्मद अमीन मंगरियो तरफ़ां रफ़ीक ॿियो 75 ऐं फ़कीर मोहम्मद अली मंगरियो 35 रन्सूं ठाहियूं। आख़िर में महिमान ख़ास राजा रशीद समेजो, ख़ैर मोहम्मद ॿियो, साजिद मूसा समेजो, लियाकत समेजो, आदिल समेजो, शहबाज समेजो, गुल हसन समेजो ऐं ॿियनि विनर टीम जे कप्तान फ़कीर मोहम्मद अली मंगरियो खे विनर ट्रॉफ़ी, रनर टीम जे कप्तान बहराम समेजो खे रनर ट्रॉफ़ी, मैन ऑफ द मैच रफ़ीक ॿियो, बेस्ट बॉलर वरियाम समेजो, बेस्ट बैट्समैन अब्दुल रहमान बमरो, बेस्ट एम्पायर्स नसीम सोमरो ऐं शहबाज समेजो खे ट्रॉफ़ियूं ॾिनियूं वयूं। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो न्यू मेरान न्यूज़।